नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आया बिशारत सिंह। आया संझा सैयद। शामिल के नासी हेडलाइंस। भारत जी अफगानिस्तान सां सुठन लागापन ते एतराफ़ ना है। भारतीय मीडिया मुझे काबिल वञण ते वावेला कयो ऐं गैर ज़िम्मेवारानो बहस कयो। आऊं काबिल न वियो हुअसि पर पाकिस्तान में ई अहम गॾिजाणियुनि में शिरकत कई। मौजूदा सूरत-ए-हाल सबबि पेश ईंदड़ चैलेंज जे हवाले सां गॾियल हिकमत अमली जोड़ण लाइ अहम मुल्कनि जे दौरे ते रवानो थी रहियो आहियां। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी जो अफगानिस्तान जी सूरत-ए-हाल ते बयान। मुल्क में कोरोना वधीक 80 माण्हुनि खां हयातियूं कसे वरितियूं। 3772 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जा कार्य केसेस जी शरह 7% रही। NCOC मूजिब कोरोना वॻे फौतुनि जो अंक 25,000 टे थी वियो ऐं मजमूई केस 11,27,584 ताईं पहुची विया। न्यू सईदाबाद के गोठ बलोच खान जमाली में हिक्की कुटुंब के 3 ॼणनि जे कोरोना वॻे फौत थियण खां पोइ मटियारी के डेप्टी कमिश्नर मुतासिर गोठ में 14 ॾींहनि लाइ लॉकडाउन लगाए छॾियो। सांगड़ भरिसां अछड़े थर में भाणवारी मटन के मेले दौरान राजड़ बिरादरी के बिंदुरियुनि में झेड़ो फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो। मेलो घुमण लाइ आयल कोडजी वासी शमन अली राजड़ मारिजी वियो। धुरियुनि में छिकाण तेज़ थी वई। बख्शापुर भरिसां सिंध बलोचिस्तान की सरहदी पट्टी वाले इलाके में कारे इल्ज़ाम हेठ मुड़स सां ज़ाल क़त्ल। जवाबदार बहराम जखराणी बंदूक जा फायर करे पंहिंजी ज़ाल मुस्मात ज़रीन के क़त्ल करे छॾियो। सकरन के पुलिस कमांडो सेंटर में गोली छुटण सबब एहलकार फोती वियो। नवाबशाह वासी एहलकार मोहम्मद अली माला ड्यूटी दौरान हथियार साफ़ कंदे गोली छुटण सबब फोती वियो। बदीन भरिसां पीरो लाशारी वाले इलाके में मोटरसाइकिल ऐं शहज़ोर में टक्कर। पीरसन फौत, एक ॼणो ज़ख़्मी। फौती की सुञाणप अली बख्श टालपुर तौर थी। बशीर टालपुर ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। सखर के सगरार वाले इलाके में पुरस्कार नमूने गुम थी वियल बाड़ी जो पतो न पियो। बाड़ी प्रिया कुमारी के वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसन जो चवण आहे त संदन बाड़ी के अगवा कयो वियो आहे पर पुलिस का भी मदद नथी करे। मियाँ साहब भरिसां गुड़ शेरदिल बखराणी मां गुम थी वियल बाड़ी ख़दीजा बखराणी जो पतो न पियो। वारिस परेशान। पुलिस ऐं इंतज़ामिया खां बाड़ी की ॻोल्हा में मदद की अपील। घोटकी जी मॉडल क्रिमिनल कोर्ट कत्ल केस जो फैसलो 3 सालन खां पोइ ॿुधाए छॾियो। चइनि जवाबदारनि खे कत्ल जो केस साबित थियण ते उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई। अदालत जवाबदार मोहम्मद बख्श बहरी, आदम बहरी हज़ारो ऐं मोहम्मद याकूब के सज़ा ॿुधाई। बुलड़ी शाह करीम भरिसां गुड़ गुलाब समूह वटां गंजबहर बाग के 20 फुट घारो पइजी वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। केतिराई घर ऐं फसल पाणी हेठि अचण जो ख़दशो। गुज़िरियल ॾींहुं बि गंजबहर बाग के 8 फुट घारो पियो हो जेको ॻोठाणनि बंदि करे वरितो हो। ऐं सिंध में कोरोना सबब तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, शेरबेन हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न के नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलण लाइ सियासी समाजी धुरियुनि, शहरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। रानीपुर में सिविल सोसाइटी के सॾ ते शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई।